रसवली दाद खान साहब वाह असली चंगन फलन के बाबल टटा चबाए छजी तुझी दुआ खपे फकीर बाकी इन पूरे गोठ में जेको वसा जगह कंध खणी घुमंदो न मां उन जो गाटो कपे छडींदुस रसवली दाद खान साहब बाबा साईं वंटलो कराए दरवेश है दुआ कंदो साईं बाबा आ फकीर वट पर दुआ कजाए रसवली दाद खान चल सदाई आबाद हूंदे बाबल साईं आमीन आमीन दरवेश है दुआ कंदो साईं ए बाबा भाई गाल त ॿुध ही रसवली दाद खान साहब इहो त नालो ठहे ई कोन थो मेरी मक्खण हणी ॿ टे रुपया कढी बाबा यो थी फकीरानो फन जिंक थोड़ी फुरछर ॾींदे न त खीसो खोले साम्हूं अची रखंदुई बाबा अॼुकल्ह पैसा कढण बि ॾाढा ॾुखिया आहिनि शैतान माण्हूअ खे बि खान साहब सॾणो थो पए पुट सम्झ ॻाल्हि खे अॼु जो इहो पहिरियों सबक थी यादि करे छॾ पुट अबा तॾहिं त वॾड़ा चई विया आहिनि न त पंहिंजी गति ख़ातिर गॾह खे बि बाबो सॾणो थो पवे समझी वियुसि बाबा समझी वियुसि हा इहो मुआरो ई हथ झलियो अचु कॾहिं बुख न मरंदे पुट अबा केॾो बि खणी नालाइक माण्हू हुजे पर उन सां निवड़ी मिलंदो करे इहो थी असां वारो फ़क़ीराणो फंद हाणे मां ईअं ई कंदुसि ठीकु आहे बाबा ठीकु आहे हलिया विचार करो आहे साईं ही आहे तू हेरे अच न साहब मां हिते ई सही आहियां मां चवां थो हेरे अच साहब कुर्ब करे हिते सही आहियां अदा तू चवीस न मां हिते ई सही आहियां तोखे मारियूं कोन था छॾियूं था तुंहिंजी ज़मानत थी वई आहे साहब असांखे बि पोइ छॾ न तव्हां सभु हिते ई वियो साहब बस वेहो त घुरा बाटो साहब ज़मानत थी वई आहे या पादर रहंदो तो मथां वलीदार भलाई कई आहे तोखे छॾियूं था अच हलो वाल अम्मा तू पहिरियों चक्कर सिंध कॾहिं आई हुई? अम्मा मां पहिरियों चक्कर सिंध तॾहिं आई हुयमि जॾहिं मुंहिंजी उमिरि तो जेतिरी हुई पोइ तोखे मुंहिंजी ख़ौफ़ कोन थींदो हुयो? न अम्मा ख़ौफ़ किथे अॻे सुकून हुयो ऐं ईमान हुयो अम्मा ॻोठ मां राति जो हर घर मां असांजे घर मानी मोकिलींदा हुया ऐं ॾींहं जो बि अलाह जे नाले ते मानी मिलंदी हुई एतिरो त खाधो मिलंदो हुयो जो बची पवंदो हुयो अॻे ईमान हुयो अम्मा अम्मा इहे जहिड़ा थींदा हुया? न अम्मा न अॻे असां हिते 5 साल रहियासीं कॾहिं ठका बि न ॿुधोसीं ऐं हाणे त चारों तरफ़ राति ॾींहं ठकाव ई ठकाव था ॿुधजनि अॻे अम्मा ॾाढो सुकून हुयो सिंध में ॾाढो सुकून हुयो मां तो जीअं जवान अकेली माल सां वेंदी हुयसि जेको बि मर्द माण्हू मिलंदो हो सो अम्मा जीजा करे खीकारींदो हो ऐं पंहिंजो मुंहुं हेठि करे गुज़री वेंदो हो पर हाणे छलनि के औरत ते नज़र पवनि दोॾा फाड़े था ॾिसनि
हाणे त अम्मा सिंध खे अलाए छा थी वियो आहे। काॾे वियो सुकून, काॾे वयूं ख़ुशियूं, काॾे वयूं इज़तूं। तोखे त अलाह आंदो आहे, पर अदा वारा किथे आहिनि? पुलिस सिर्फ़ मूंखे छॾियो आहे, अदा वारा अञा अंदरि आहिनि। पोइ उन्हनि जो छा थींदो? अलाह भलाई कंदो, जीअं मां निकिरी आयो आहियां हू बि निकिरी ईंदा। मानी खाईंदे? तो पचाई आहे? ॿियो वरी केरु पचाईंदो? भाॼाई ऐं नाज़ा किथे आहिनि? उहे त माल सां गॾु वई आहिनि। सॼो ॾींहुं थी वेचारी बुकनि, तॾहिं थी माल जो पेट भरे सघनि। पर तूं घणो कमु न कंदी कर, तेरा सही न आहे। पोइ तो तकलीफ़ वधी वई न त तूं काहूं कंदी? तुंहिंजे सूर में तकलीफ़ुनि खे छॾ, तूं अदा वारनि जो कमु। वञा थो, वरी वलीवार सां मिलां थो। पुलिस पैसनि खां सवाइ हथ कोन कढंदी। कुछ छेलो खपाइनि था, कुछ पैसा, कुछ मिंट भेड़, वधीक अल्लाह भलाई करे। तूं वेह, हिन तुंहिंजा मानी जा ॾेढ रखी थी। तो जल्दी कर खणिया, जॾहिं आणी तो वञा, पंहिंजे खे पट मेड़ कयां, मन का भलाई थी। असां मिसकीन माण्हू आज़ार में अची विया आहियूं। अलाह जे वास्ते तुंहिंजी का ॼाण सुञाण आहे त भलाई कर असां सां। ओ अदी, मां पाण फ़कीरियाणी दर दर पिनी थी वेलो टारिया, मुंहिंजी केरु ॿुधंदो जो तव्हांजी मदद कयां? हीअ भागन भरी दुहान ॾियण खां सवा तव्हांखे कुझु बि ॾेई नथी सघे। अदी, हिन ॻोठ जो को चङो मठो आहे जंहिं दर असां गांह खणी वञूं? ओ अम्मा, चङो नालो मुंहिंजे रब जो आहे, बाक़ी उन जा खलकियल त सभु नांग निकिरी पिया आहिनि, नांग। अदी, तोखे ख़ैर खपे न, बि त मां तोखे पैसा आणे ॾियां। ओ न अदी न, तव्हां पाण मूंखां वधीक पाप ऐं लाचार लॻा पिया आहियो। हाणे भागन भरी तव्हां खां कहिड़ो ख़ैर वठंदी? अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, तूं त वरी बि कुझु चहरी आहे। हे वेचारा त ॾिस, मूंखां बि वधीक लाचार लॻा पिया आहिनि, आज़ार में आहे। अलाह भलो कंदो। अमा हाणे मां हलां नथी पई। रखो अलाह ते, रखो अलाह ते, अलाह भली कंदो। अदी, नेक औरत आहे। हा अदी, अञा मायूं मुल्क में पयूं आहिनि। रईस, कोशिश कयो, कुछ हथ पेर हणो, मुंहिंजा हमरा मूंखे छॾाए ॾियो। बिजार खान, सिर्फ़ तुंहिंजा हमरा न आहिनि, तुंहिंजे हमराहनि सां गॾु असांजा हमरा बि आहिनि। पर मुंहिंजा हमरा त पेॾो ई आहिनि। बाज़ार इहो सभु कुझु तव्हांजे करे थियो आहे, न त हुननि सां भला असांजी कहिड़ी दुश्मनी हुई? रईस, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां सावण वारनि ॾे भलो सां ई खणी वञा। न बाज़ार न, जेकॾहिं हिमल तूं सावण वारनि ॾे भलो खणी वे त सावण वारा असांखे कमज़ोर सम्झंदा,
रईस भलो साईं खणी वञण में कमज़ोर ऐं ताक़तवर जो छा मतिलबु आहे? बस जहिड़ो ख़तम थिए, इन खां वधीक भलो ॿियो छा थींदो? बिजार खान ही जबल न आहे, सिंध आहे सिंध। हितां जे तौर तरीक़नि खे तूं नथो सम्झी, इन करे तूं माठ करे वञी घर वे। रईस पोइ मुंहिंजे हमराहनि जो छा थींदो? जेकॾहिं कुछ पैसा ख़र्च करीं त मां तोखे तुंहिंजा हमराह छॾाए ॾियां। घणो ख़र्च ईंदो रईस? मामूली कुकड़ियुनि जी चोरीअ जो केस न आहे बिजार। इरादा क़त्ल 324 जो कलम लॻो आहे। सूबेदार एतिरो आसानी सां हथ कोन कढंदो। पोइ एतिरा पैसा असीं ग़रीब किथां आणींदासीं साईं? जेतिरो ख़र्च आयो पहिरियां मां कयां थो, पोइ थोरा थोरा करे तूं ॾेई वञजाए। जेकॾहिं पैसा न भरियूं त पोइ रईस छा थींदो? हमराहनि खे सज़ा अची वेंदई। पोइ केतिरी थी लॻे इहो त केस हलण खां पोइ ख़बर पवंदी। इहे समत 8-10 साल हथी कान। 8-10 साल? जी बाजार, खून जो केस आहे। पोइ रईस करियो कोशिश, जेको ख़र्च आयो असीं भरे ॾींदासीं। पोइ मां कयां थो कोशिश। 2-3 ॾींहंनि में तुंहिंजे हमराहनि खे छॾायूं था। 2-3 ॾींहं? खून जो केस आहे बाजार, खून जो केस। कुझु सम्झण जी कर। खून जो केस आहे, सम्झां थो रईस। तूं परेशान न थी, तुंहिंजे हमराहनि खे सज़ा अचण कोन ॾींदुसि। तबियत कीअं हाणे? कुछ बेहतर है। डॉक्टर साहब का खतरे जहिड़ी ॻाल्हि त कान्हे न? तबियत बिल्कुलु ठीकु अथसि, खतरे खां ॿाहिरि आहे। भाॼाई तूं त हरू भरू पे परेशान थी आहे। रुस्तम जी तबियत हाणे ख़ुदा जे फज़ल सां बिल्कुलु बहितर आहे। हाँ मां बिल्कुलु ठीकु आहियां। ॾींहं ॿिनि में घर अची वेंदो। अबा बंदूक लगी आहे, इहो ॿुधी मुंहिंजो त साह ई निकिरी वियो। चाची सौट हाणे बिल्कुलु सही आहे, तव्हां घर हलो। भाॼाई तूं ऐं जोगी घर हलो, हली माल मताज कयो। बाक़ी मां शाम जो घर ईंदुसि। अचाणे अच। सही आहे, हिते अस्पताल में ॻोड़ा न ॻाड़। मां आया छा कया? पुट जी इहा हालत ॾिसी ॻोड़ा नथी रोके सघां। बाबा मां भला घर वञा? न पुट, तूं सौट सां ई हिते अस्पताल में गॾु हुजे। बाक़ी मां शाम जो घर वेंदुसि। चाचा, अबा वारनि खे कॾहिं पुलिस छॾींदी? धीअ, वलीदा चए थो त उन्हनि खे छॾाइण लाइ वॾो ख़र्च ईंदो। मां त हाणे परेशान आहियां त छा कयां? गुज़ार जेके धोरियूं आहिनि उन ॾे तूं भलो सां ई खणी वञ। उहे माफ़ कर, हुन पोइ असां मां पुलिस हथ कढे। न भाई, इहे बि कमु कोन करे। छो अॻा चवनि था त असांजी तेज़ पोइ चाचा एतिरा पैसा किथां आहिनि जो अबा वारनि खे छॾाईंदी? पुट, वलीदा चए थो त पहिरियां मां पैसा कोई तो ॾियणा पवंदा। किथां ईंदा केतिरा पैसा? इहो त मां बि सोचियां थो त पोइ एतिरा पैसा किथां ॾींदासीं? अदा भले तूं न वञ, बाक़ी मां सावण वारनि खे न्याणी मेड़ वठी
इहा ख़बर न वलीअ खे पई त हू असां मथां नाराज़ थींदो ऐं वली जे नाराज़ थी असां मां हथ कढिया न त पोइ अदा वारनि खे केरु छॾाईंदो। मां ऐं नाज़ा कंहिं बहाने लिकी लिकी वेंदियूंसीं। अदी ॻाल्हि लिकंदी न आहे। अदा कंहिंखे बि ख़बर कान पवंदी, तूं परेशान न थी। ख़ुदा कंदो त हू असांखे माफ़ करे छॾींदा। हा बिचारा, अदी मरियम सही थी चवे। जेकॾहिं सावण वारनि माफ़ कयो त पोइ अदा वारनि खे पुलिस छॾे ॾींदी ऐं पोइ पैसा बि ख़र्च कोन ईंदा। ठीकु आहे भॼाई, तूं मिनत करे अच, पर इहा कोशिशि कजांइ त इहा ख़बर कंहिंखे न पवे। ख़बर कान पवंदी अदा, कान पवंदी। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर